दरिया खान मरी में मेन बाजार में मोटरसाइकिल सवार हथियारबंदन मुर्गी जी दुकान ते अंधाधुंध फायरिंग करे दुकान ते वेठल ॻोठ खंडू मरी रवासी नौजवान बदरुद्दीन पुट गुलाम हैदर मरी के कत्ल करे फायरिंग कंदा आसानी सां फरार थियण में कामयाब थी विया। इतला ते मरी बिरादरी जा सवे माण्हू वाक़े वारे हंधि पहुची कत्ल थियल जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल कयो, जॾहिं त मरी बिरादरी जे सवे माण्हुनि पारां मेन बाईपास रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड बंदि करे छॾियो। उन मौके ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मोहम्मद अली मरी ढोलू मरी चयो त असांजे नौजवान खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। असांजी कंहिं सां का बि दुश्मनी नाहे। असांजे नौजवान खे क़त्ल करे फरार थींदड़ जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।